मीरपुर ख़ास मां घरां निकिरी डायरकी जी दरगाह भरचूंडी शरीफ़ जे मियां जावेद अहमद वटि पेश थी इस्लाम क़बूल कंदड़ परिणियल औरत धनी धीअ गिरधारी भील वालिदेन ॾांहुं वञण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। इन ॾस में मियां जावेद अहमद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त धनी पंहिंजे ॿारनि सां गॾिजी असां वटि आई ऐं इस्लाम क़बूल करण जी ख़्वाहिश ॾेखारी, जंहिंखां पोइ खेसि कलमो पढ़ायो वियो ऐं हुन जो इस्लामी नालो महक फातिमा रखियो वियो। हुन चयो त औरत ॿ ॾींहं अॻु पंहिंजे वालिदेन जे घर वञण जो इज़हार कयो हो। हूअ वालिदेन जी ख़िदमत लाइ साणनि गॾु रही सघे थी, पर खेसि अक़ीदे जो पाबंद रहणो आहे। उन मौके ते धनी उर्फ महक फातिमा चयो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां वालिदेन जे घर वञणु चाहियां थी, जेके मीरपुर ख़ास खां मूं वटि पहुता आहिनि। ॿिए पासे वालिदेन जो चवणु हो त धीअ जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। हूअ पंहिंजा बयान मटाईंदी रहंदी आहे। मियां जावेद असांखे पाण वटि घुराए सुठी महिमान नवाज़ी कई ऐं धीअ वापसि करण जी हामी भरण ते ॾाढा ख़ुशि आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk